बक़ियतु मिन सियाम औ सदक़तिन औ नुसुकिन व इज़ा अमिनतुम फमन तमत्ता बिल उम्रति इलल हज्ज फमस्तयसर मिनल हदी वमन लम यजिद फसियामु सलासति अय्यामिन फिल हज्ज व सबअतिन इज़ा रजअतुम तिल्क अशरतुन कामिलतुन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन आयत मुबारक जे अंदरि हज जे मुतलिक़ इरशाद आहे। इस्लाम जो रुकुन हज बि जेको आहे साहिब इस्तिताअत जे मथां फ़र्ज़ु आहे। सो बि ज़िंदगी में हिकिड़ो मर्द हुजे या औरत हुजे, मालदार आहे, जॾहिं हुनजे मथां हज फ़र्ज़ु थी वञे ऐं हुनजे लाइ कंहिं क़िस्म जी बि रुकावट न आहे त फ़ौरन हज खे अदा करणु। असां वटि वरी इहो रवाजु आहे त हाणे नौजवान आहे, पुराणो थींदो त पोइ हज कनि। त हज जा ॾींहं अञा घणा पिया अथसि। पर इस्लाम जी हुकूमत जीअं निमाज़ वक़्त सां फ़र्ज़ु थींदी आहे, हींअर फजर जो टाइम आहे अदा कईसीं, हाणे ॿिए पारी जो जॾहिं वक़्तु ईंदो त ॿिए पारी फ़र्ज़ु थींदी। पर जॾहिं मालदार थी वियो, सिहतमंद बि आहे, उनजे लाइ का रुकावट न आहे ऐं उहो हज करे सघे थो, उनजे मथां हज फ़र्ज़ु थी वियो। हाणे फ़र्ज़ु थी वियो त उन में ताख़ीर न कंदो। सालनि जा साल वेठो हूंदो, अञा हयाती वॾी आहे, अञा वक़्तु आहे, पोइ मां हज कंदुसि। इहे वॾियूं असांजे अंदरि कोताहियूं कमियूं आहिनि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी कंहिंखे तौफ़ीक़ माल जी अता फ़रमाई आहे, सिहत जी अता फ़रमाई आहे त पोइ हज अदा करण में देरि न करे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमाए थो अतिमुल हज वल उम्रत लिल्लाह, हज ऐं उम्रे खे अलाह जे वास्ते कयो। अहिड़ो अमल आहे ख़ुदा जे वास्ते करणु घुरिजे। उन में इहो ज़ौक़ न रखणु घुरिजे त हज करे था माण्हू मूंखे हाजी सॾे ऐं मुंहिंजे लाइ इहा फज़ीलत आहे, भली माण्हू हुनखे हाजी सॾनि, पर जेको फ़ैल करे थो, जेको अमल करे थो, उहो अलाह जे वास्ते करे। पर मत तिमुल हज वल उम्रत लिल्लाह, हज ऐं उमिरे खे अलाह जे वास्ते कयो। अॻिते हुनजे मसाइल खे आणिबो। हज जेको आहे न, टे क़िस्म आहे। मशहूरु जेको शरई जा असां हज टे क़िस्म आहे, हुन में चोथों क़िस्म जी शुमार कयो वियो आहे। हिकिड़ो हज आहे इफ़राद, ॿियो हज आहे तमत्तु, टियों हज आहे क़िरान, ऐं चोथों उलमा इकराम जो हज जेको आहे उहो हज बदल आहे। हज इफ़राद उनखे चइबो आहे यानी घर खां निकिरे हज जो इहराम वठे, सिर्फ़ु हज जो, उन इहराम सां वञी हज कंदो, उन इहराम सां उमिरो न कंदो, हज वञी कंदो। हज तमत्तु उनखे चइबो आहे त पहिरियों इहराम हितां उमिरे जो ॿधे, उते वञी उमिरे खे अदा करे, उमिरे जा जेके अहकाम आहिनि उनखे अदा करण खां पोइ इहराम लाहे फ़ारिग़ थिए। पोइ वरी जॾहिं हज क़रीब अचे, यानी 8 तारीख़ ज़िलहजी थिए, त उन खां पोइ वरी इहराम हज जो करे, यानी उमिरो जुदा अदा करे ऐं पोइ उन हज खे अदा करे, इनखे हज तमत्तु। ऐं चोथों हज जेको आहे उहो हज क़िरान आहे। उन में छा आहे, उन में हिकिड़े इहराम सां उमिरो बि कंदो त हज बि कंदो, यानी इहराम जे अंदरि इहा नियत कई त मां उमिरो बि अदा करण जो इरादो रखां थो ऐं मां हज करण जो इरादो रखां थो पियो। पोइ हाणे उहो इहराम हिकिड़ो ॿधंदो, हितां पंहिंजे शहर खां रवानो थींदो, पहिरियों वञी उमिरे जे अहकाम खे अदा कंदो। उमिरे जा अहकाम कहिड़ा आहिनि, यानी बैतुल्लाह शरीफ़ तवाफ़ करणु, सफ़ा मरवे जे अंदरि सही करणु, ऐं उन खां पोइ उमिरे जे अंदरि आहे मथो कोड़ाइणु। इहे टे शयूं जेके आहिनि। ॿियो आब ज़मज़म पीअणु या मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़णु इस्तिहबाब जे अंदरि शुमार आहिनि, पर उमिरे जा इहे अहकाम आहिनि। पर क़िराने हज वारो जेको हूंदो न, ॿ कम कंदो, यानी बैतुल्लाह जो तवाफ़ करे ऐं उन खां पोइ सफ़ा मरवो करे पोइ मथो न कोड़ाए, उन इहराम में रहंदो, उन हिकिड़े इहराम जे अंदरि हूंदो, जो वञी हज अदा करे पोइ उन खां पोइ इहराम लाहे। यानी इनखे अलाह ताला अॻिते बयानु फ़रमाए थो पियो। ऐं जेको मां आख़िरी हज ॿुधायोमांव, जंहिंजे उलमा इकराम फ़रमाइनि था, उहो हज बदल आहे। हज बदल उनखे चइबो आहे जेको माण्हू मालदार पैसे वारो आहे, पर उहो सिहतमंद न आहे, बीमार आहे या माज़ूर आहे, उनखे अरकाननि खे अदा नथो करे, त पोइ हिकिड़े शख़्स खे
ज़ादे राह यानी अचण जो वञण जो उनखे ख़र्च ॾींदो उहो उनजे तरफ़ो हज आहे। पर उन में शर्त इहो आहे त इहो हज करण लाइ उहो शख़्स वेंदो जंहिंजो पहिरियों हज थिए, ॿिए खे शख़्स खे न मोकिले, छो जो ॿियो शख़्स बग़ैर जंहिंजो हज अदा थियल न आहे न, जीअं उते पहुचंदो त हुनजे मथां हज फ़र्ज़ु पंहिंजे मथां। छो जो शर्त इहो आहे ज़ादे राह जे वटि हुजे, मंज़िल बि आसान हुजे, रुकावटूं बि न हुजनि। जॾहिं इहो शख़्स पाण पहुतो त हुनजे मथां पंहिंजो हज फ़र्ज़ु थी वियो, त हाणे ॿिए खे हुनजो इबाद न मिलंदो। भई जेको हाजी हज करे चुको आहे हिकु दफ़ो ज़िंदगी में हज करणु फ़र्ज़ु आहे। हाणे हाजी हज करे चुको आहे, हाणे हुन हाजीअ खे ख़र्चु उहो शख़्स ॾिए थो पियो जेको माज़ूर आहे या बीमार आहे, पर मालदार त आहे न, इनखे चइबो आहे हज बदल। उहो शख़्स वञी उनजे तरफ़ां हज अदा कंदो, अलाह ताला हिनखे ऐं इन में हिन जे फ़र्ज़ खे साक़ित करण जो हिकिड़ो तरीक़ो रखियो आहे। हिन जे मथां जेको फ़र्ज़ु आहे उहो साक़ित थियो। ॾिसो न त जेकी हिकिड़ी बदनी इबादत हूंदी आहे, आइनी इबादत हूंदी आहे, उन में बदल न थींदो, बदल उन में यादि रखो न थींदो। अहकाम शरीयत जेके सम्झणु ज़रूरी आहे। मसइले त निमाज़ मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे न, त उहो ॿियो नथो कयो, या रोज़ो मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे त मुंहिंजो रोज़ो मुंहिंजो पुटु, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पीउ नथो रखी सघे। बाक़ी माली इबादत जे अंदरि जेका सो बदल थी सघे, यानी ज़कात जो मां पंहिंजे पुट खे चवां मुंहिंजी अदा करे छॾ, अदा थी। ऐं हज वरी अहिड़ी इबादत आहे जेका माली बि आहे त बदनी बि आहे, मुश्तरक आहे हज में। वञे न माल जो ख़र्च बि ज़रूरी आहे, हुन में बदन जो ख़र्च बि ज़रूरी आहे। त हाणे जॾहिं माली ऐं बदनी जो मुश्तरक अमल थी पियो त हिन में बदल थी सघे, लेकिन बदल जी जेका सहूलियत मिलियल आहे न, इन करे आहे। त अहिड़ी तरह सां जेको कोई शख़्स वफ़ात करे थो वञे हिन दुनिया मां, त पोइ उहो मुकलफ़ न रहियो, मुकलफ़ हाणे न रहियो। जूं जेकॾहिं निमाज़ूं रहियल आहिनि ऐं उन जा रोज़ा रहियल आहिनि, पोयां को हुनजी औलाद मां को अहिड़ो सालियो आहे पंहिंजे पीउ जा रोज़ा रखे थो पियो, पंहिंजे पीउ जे तरफ़ निमाज़ूं पढ़े थो, त इन सूरत जे अंदरि बि ख़ुदा जो किफ़ारो कंदो आहे। इहो अलाह ताला सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, अलाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सहूलियतूं अदा फ़रमायूं आहिनि। पोइ जे निमाज़ अदा करे उनजी मर्ज़ी आहे, जे रोज़ो रखे थो, रोज़ा अबे जा रहियल आहिनि, महीनो रमज़ान जो हुयो, कुझु रोज़ा रखी पोइ वफ़ात करे वियो, उहो बीमारी जी हालत में न रखी सघियो कुझु, हाणे उहे रखे इहो बि अख़्तियार अथसि। पर जे पीउ जे तरफ़ां फिदियो ॾिए, फिदियो ॾियणु, फिदियो घणो आहे, उहो अधु टोयो कणिक जो यानी रोज़े जो फिदियो आहे। ऐं अहिड़ी तरह सां निमाज़ जो फिदियो, फ़र्ज़ी निमाज़ जो फिदियो बि अधु टोयो आहे। जेकॾहिं 5 वक़्त कंहिं शख़्स जा हिसाब कजनि, ऐं इस्कात जेको शरई चयो वेंदो आहे न, उनजी सूरत कहिड़ी आहे उनखे सम्झणु घुरिजे। सिर्फ़ु इस्कात ईअं न, हीअ जेको असां वटि आम तरह सां क़ुर पाक खणी जेको मयत जे मथां दुआ घुरिबी आहे, इहा दुआ वसीला आहे, इहा इस्कात न आहे। इस्कात शरीयत में उहा जो अॻु फिदिये खे पूरो अदा कजे, फिदियो जेको शरई आहे। मसइलनि ॾींहं में 5 वक़्त निमाज़ आहे त माना 2.5 टोया कणिक जा इन जे मथां फिदियो थींदो, जेकर दुनिया मां छॾे वियो आहे। पोइ उनजो महीने जो हिसाबु कबो, वरी साल जो हिसाबु कबो। पोइ अहिड़ी तरह सां हुनजी उमिरि जो लॻाइबी त उनजी उमिरि जेका 60 साल हुई, पर हुन निमाज़ मुस्लमान हो, पर निमाज़ कॾहिं बि कोन पढ़ी, त हाणे उनजे बुलूगत खां बाद वारा साल ॻणबा, उहे अॻियां न सबर वारा। बाक़ी घणा साल बचनि था, पोइ हुन सॼे सालनि जो उहो अनु हुनजो जमा कबो अधु टोए जे हिसाब सां, निमाज़ जे एवज़ में बि ऐं रोज़े जी एवज़ में बि। ईअं न वरी करे पोइ त ख़रार ठही वेंदा, उहे थींदा ख़रार। पर हाणे ख़रार केरु अदा कंदो, उनजा केरु अदा करे त अल्हम्दुलिल्लाह। ॾिसो त अलाह ताला असांखे फिदे जे अंदरि कहिड़ियूं सहूलियतूं ॾिए थो, ख़ुदा वरी बि भलाई थो करे ग़रीबनि सां, मिसकिननि बुखारियुनि सां। ख़ुदा जो तरीक़ो ॾिसो न, मालिक साईं कीअं पंहिंजे ॿारनि ते महिरबानी आहे त हे जेके हुनजे मथां ॾंड पवनि था, इहे ॾंड वरी ग़रीबनि खे फ़ाइदो मिले, ग़रीबनि जी भलाई थिए, ऐं ख़ुदा वरी हुनजी मफ़रत थो फरमाए त तुंहिंजो अधु टोयो मिसकिन खणी खाए, मां इन अधु टोए जे सदके तुंहिंजा बेड़ा पार। इहो तरीक़ो इस्लाम जो आहे, दीन जो आहे। हाणे अक्सर करे माण्हू जेके एतिराज़ वारनि था पिया, बाबा इस्कात जाइज़ न आहे, इस्कात को पढ़ियो ई कोन्हे, को त जाइज़ ॾींदो। फ़िक़्ह जे किताबनि जे अज़ीम किताबनि में मथे जेके बि फ़तवा जा किताब, सभिनी में इस्कात लिखियो वियो आहे। इस्कात इहो कंहिं मजीने। हाणे फिदियो जेको ॾियो था, हिकिड़ो माण्हू मरीज़ आहे, जो तव्हांखे मां अर्ज़ु रखियमि न, अधु टोयो ॾियो या हिकिड़े मिसकिन खे मानी करे, इहो ई तरीक़ो आहे न साॻियो। त वफ़ात खां पोइ जेकॾहिं कंहिं शख़्स जे मथां 40 सालनि जूं निमाज़ूं रहियल आहिनि, रोज़ा रहियल आहिनि, सभु उहे जोड़ कयो, हिसाबु करे अधु टोए सां हिसाबु कंदो, उहे ख़रार रखंदा। वरी उनजे अंदरि ॿी सहूलियत बि आहे, उनखे शरीयत में चइबो आहे हीलो। हीलो हीलो कीअं आहे,
त बसि पोइ हिकिड़े माण्हू जे मथां जेकॾहिं ख़रार अन्न जो अचे थो पियो, यानी छाजो फिजे जो ख़रार थो अचेसि, ऐं ख़रार में आहिनि 10 ॿोरियूं, पर हिन वटि आहे हिकिड़ी ॿोरी। हाणे उहो कीअं करे? उहो हीअं करे जो उहो हिकिड़े मिसकीन खे उहा हिकिड़ी ॿोरी हुनखे ॾिएसि, छा हिकिड़ी ॿोरी ॾिएसि, उहा हिकिड़ी ॿोरी वरी उहो मिसकिन खे मोटाए ॾिए, तो मूंखे ॾिनो मां तोखे बख़्शिश करे तोखे मोटाए ॾियां, वरी उहो हुनखे ॿीहर हुनखे ख़ैरात करेसि। अहिड़ी तरह सां 10 चकर करे त ख़रार पूरो थी। इहा सहूलियत आहे इस्लाम जी। इहो क़ुर पाक जे अंदरि अहिड़ा हीला लिखियल अथव जो हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो किसो क़ुर पाक में आहे। घरवारी जो मसइलो जो हुनजो थी पियो त शैतान अची वहम उथारियो, अलाह जे नबी वहमनि खां त पाक हूंदा आहिनि, त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जल्दी चई त मां जॾहिं सिहतमंद थींदुसि त मां पंहिंजी घरवारी खे 80 कुरान ॾींदुसि, 80 चब करणु क़ुर पाक में। अॻिते ईंदो जॾहिं हुते पहुचूं, बीबी त बेगुनाह हुई, हिन त बास सिहतमंद थियो त हाणे उहो नज़र हुन ते वाजिबु थी वियो न। हाणे अलाह जी बारगाह में अर्ज़ु कंदे मौला मां नज़र कीअं पूरो कयां, मां पंहिंजी घरवारी खे रही मां बीबी रज़ी अलाह ताला न खे मां कीअं हिनखे 80 चब कोणा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो हीलो क़ुर पाक में लिखियो आहे त उनखे जीअं ॿुहारो खणी हणेसि जंहिंमें 80 तीली हुजनि, 80 तीरनि वारो ॿुहारो हणेसि, हिकु दफ़ो रुगो ॿुहारो हणेसि त जो उहो नज़र पूरो थी वियो। ख़ुदा खे हीले जो तरीक़ो बि क़ुर में सेखारियो। इहे असबाब आहिनि असांजे बख़्शिश जा जेके रब करीम असांखे रस्ता ॾिना आहिनि। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात रस्तो हज वारनि खे बि ॾिए थो पियो। हज बदल जे अंदरि त कहिड़ी बि सूरत सां हिकिड़ो वञे उनजे तरफ़ हज करे थो अचे, ख़ुदा ताला उनजे उन फ़र्ज़ खे